नाज़रीन, जातीअ में गुज़िरियल बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। ॻोठ अलह रखियो रछो जे साहिली पट्टीअ में रहंदड़ पोरियत ऐं ग़रीब तबक़ो सख़्तु परेशान आहे। तफ़सील ॾिसूं था सैयद महताब शाह जी हिन रिपोर्ट में। इन वक्त मौजूद आहियां जाती तेलके जी यूनियन काउंसिल कड़मलक सामुंडी पट्टी ॻोठ अला रखे में, जिते हालिया बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। हिते जेकियूं डंडूं ऐं जेका डोरा बरसातुनि उहो पाणी उबता वेहण सबबि हिन जा हज़ारे जेका घर आहिनि उहे पाणी जे घेरे में अची चुका आहिनि। इन हवाले सां हिते जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। बरसात ते असां जाम नुक़सानु कयो, माना घर किरी विया, माना पाणी जिते किथे अची विया, माना मज़ूरी बीह रही, माना को शइ मज़ूरी नथी थिए, माना बुखनि उञनि मरी आहियूं, माना को सार संभाल नथो लहे। असांखे इहो अर्ज़ु आहे त माना हुकूमत असांजी सार संभाल लहे, असां ग़रीबनि जी मदद करे। असीं हाणे कॾहिं वेंदासीं, कंहिंखे दाह ॾींदासीं? लाज़मी अलाह खां सवाइ ॿियो केरु कोन्हे। घर कचा किरी विया, उन्हनि जो बि वॾो नुक़सानु थियो आहे। ऐं तंहिंखां बाद में कुझु ॿ ॾींहं असां साहु पटियो, ठोके असांखे माना जे शरखा नाली खे अलाए किथां बछ ॾिनो, उनजो घारो राति जो 10 बजे जीअं लॻो तीअं असांजा यका माना घर लुड़ाए छॾी। एॾी स्पीड में पाणी आयो, जंहिंमें बाक़ाइदा स्पीड सां पाणी आयो आहे। पोइ असां मजबूर थी पोइ राति जो रोड वधियान को केॾां हिकिड़ो ॻोठु असांजो बि न आहे, अहिड़ा 2-3 ॻोठ ॿिया बि आहिनि। मूंखे राति ईअं पाणी ॿोड़ियो न, जंहिंमें घर बि फाटी विया, किथे करूं। ॿिए मींहं मारियो न, हाणे को बि मज़ूरी कोन्हे। हाणे मूंखे अहिड़ा थिया आहियूं ॾुखी, जेको बचा वात में अची विया आहिनि। बिल्कुलु हिते जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल थी। हुननि जो चवणु आहे त असां फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। बरसाति जेकी हुई ते असांजी तबाही मचाए छॾियूं आहिनि, ऐं हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जेको इंतिज़ामिया ऐं सिंध गवर्नमेंट ऐं हिते जे चूंडियल नुमाइंदनि खे पुरज़ोर अपील था करियूं त ख़ुदारा अचो असांजी सार लहो, त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी सही नमूने सां गुज़ारे सघूं। सैयद महताब अली शाह, SS न्यूज़, जाती।